अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं या तंहिंजो पंहिंजो असलम आज़ाद। दोस्तों, कींजर टीवी एक बेरो ॿीहर तव्हांजी स्मार्ट स्क्रीन ते मनंदर जा अहवाल प्रोग्राम तमाम बेहतरीन अंदाज में खणी अची रही है। ऐं इन खां अलावा ॿिया प्रोग्राम आहिनि जेके असांजी टीम लाइनअप करे रखिया आहिनि। तमामु जल्द उहे प्रोग्राम तव्हांजी स्मार्ट स्क्रीन ते तव्हांजे साम्हूं जल्द नशर कया वेंदा। उनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, बेल आइकन खे दॿाईंदा, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू।